अस्सलाम वालेकुम दोस्तों ने वीडियो से मां तव्हांखे हिकु नई ख़ुशख़बरी ॿुधाइण वारो आहियां। जी हाँ दोस्तों, नई ख़ुशख़बरी इहा आहे त हिकु नओं ड्रामो अची रहियो आहे पंजनि जा वेरी। जी हाँ दोस्तों, पंजनि जा वेरी जो डायरेक्टर केरु आहे या हीउ ड्रामो कहिड़े चैनल जो आहे या हीउ कॾहिं रिकॉर्डिंग कयो वेंदो, मां तव्हांखे सभु कुझु हिन वीडियो में ॿुधाइण वारो आहियां। पर दोस्तों, असांजी हिकु नंढी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां मुंहिंजी यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब न कयो, महिरबानी करे मुंहिंजी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। हलूं था पंहिंजे मेन वीडियो जी तरफ़। दोस्तों, पंजनि जा वेरी ड्रामो हिकु नओं अची रहियो आहे सिंधु टीवीअ ते, जंहिंजो डायरेक्टर आहे फरज़न मलिक खजू, आज़म मेंगल। इन्हनि खे त तव्हां सुञाणींदा हूंदव। ऐं फरज़न मलिक खजूअ जी डायरेक्शन में ज़हर ज़िंदगी, दौलाप, ॿिया ड्रामा डायरेक्शन में थी चुका आहिनि। जी हा दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिकु नओं ड्रामो अची रहियो आहे। सिंध जा नाले वारा अदाकार निसार शाह, बिलावल कोकर, इम्तियाज़ सुहाग, मजू सत्तार लाड़, उमेद अली कलवड़। इन खां अलावा काफ़ी सिंध जा मशहूरु अदाकार कमु कंदा आहिनि। हिन ड्रामे जी रिकॉर्डिंग अनक़रीब जेको आहे त रखी वई आहे ऐं अनक़रीब रिकॉर्डिंग शुरू कई वेंदी। या दोस्तों, पंजनि जा वेरी नओं ड्रामो अची रहियो आहे, तव्हां सभिनी लाइ ख़ुशख़बरी आहे। दोस्तों, उमेद कयां त हीउ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। वधीक वीडियो ॾिसण लाइ असांजी यूट्यूब चैनल सब्सक्राइब